नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सखर खां ख़बर ॾींदा हलूं त सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में ख़ालिद महमूद सूमरो क़त्ल केस जी ॿुधणी में 4 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी है। दहशतगर्दी तोड़ अदालत जे जज आनंद राम डी साइलानी सखर सेंट्रल जेल में शहीद ख़ालिद महमूद क़त्ल केस जी ॿुधणी कई। अदालत में शहीद ख़ालिद महमूद जो पुटु मौलाना ताहिर महमूद सूमरो, मौलाना मोहम्मद सालेह अब्दुल मजीद मेहर, संदुस वकील अज़हर अब्बास सोलंगी ऐं जवाबदार तारिक सूमरो पंहिंजे वकीलनि कुर्बान मलाणो ऐं गुलाम मुर्तज़ा शाह समेत पेश थियो। जवाबदार जे वकील गुलाम मुर्तज़ा शाह हिकु जवाबदार तारिक सूमरे खां पुछा कई। केस जी ॿुधणी 4 जनवरी ताईं मुलतवी कई वई। ॿुधणी बाद मौलाना तारिक महमूद सूमरो चयो त केस सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। 5 साल गुज़री विया आहिनि, इंसाफ़ नाहे मिलियो। कानून हथ में खणणु नथा चाहियूं। अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।